नवा खे आगाह कर रहे हूँ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सखर एयरपोर्ट ते पहुची विया आहिनि। वज़ीर आला बलूचिस्तान ऐं सेक्रेटरी बि साण सां गॾु आहिनि। अवां खे आगाह कई पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नाज़ीन जाफ़राबाद वेंदो। सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिन जा हवाई दौरा पिणु कंदो। शहबाज शरीफ जाफ़राबाद ॿोॾि मुतासिर इलाक़नि जो दौरो करण लाइ नाज़ीन बलूचिस्तान जे दौरे लाइ निकितल आहे। वज़ीर आज़म पारां जाफ़राबाद वेंदे सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जो पिणु दौरा कया वेंदा। शहबाज शरीफ जाफ़राबाद जे ॿोॾि मुतासिरनि नाज़िन जे दौरे लाइ निकितल आहे। चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान ऐं DIG बि साण गॾु आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो हवाई जाइज़ो वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नाज़िन सखर एयरपोर्ट तां बलूचिस्तान जे दौरे ते निकितल आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त DIG सखर ऐं चीफ सेक्रेटरी बि साण गॾु आहे। क़ाइम मक़ाइम चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलूचिस्तान जे दौरे ते निकितल आहे। जी नाज़िन ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिंध ऐं बलूचिस्तान जा हवाई जहाज़ ज़रिए जाइज़ा वठंदो। जी नाज़िन वज़ीर आला पंजाब अब्दुल कुद्दूस बुज़िन बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां गॾु आहे। ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान ऐं DIG PDMA बि वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। क़ाइम मक़ाम गवर्नर बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां हिन वक़्तु गॾु आहिनि। शहबाज शरीफ जाफ़राबाद में ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात करे संदसि मसइला मालूम कंदो। चीफ सेक्रेटरी बलूचिस्तान ऐं DIG PDMA वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदा। वज़ीर आज़म पारां जाफ़राबाद वेंदे सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि जा इलाइक़नि जा हवाई जाइज़ा वठंदो।